बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मुंहिंजो नालो अब्दुल्ला महर ऐं मां सालिया पट जो आहियां, सहाफ़ी बि आहियां। ऐं नजीबुल्ला पठान हिकिड़ो रोड़ी डायमंड डिफेंस सिटी जो प्लाट ठाहिया आहिनि जेके गैर क़ानूनी गैर आइनी। ऐं हू जेको आहे पठान ख़बर न आहे त पिशावर जो आहे, कोटिया जो आहे, किथां जो बि आहे। ऐं हिते जेको आहे प्लाट असांजा, खाता असांजा, विकिरो हिन शुरू कई आहे। पथर जेको आहे उहो पथर जेको आहे भारी मशीनरी खणाए उहा जेका ज़मीन हुई बाग़ खजनि जा कटाया अथई। ऐं उते कंहिं न कंहिं सियासतदान जो पासो वठी ऐं हू पंहिंजो उते उनखे पंहिंजो शेयर ॾींदो आहे अंदरे खाने। ऐं हे कब्ज़नि में कब्ज़ा माफ़िया जो डान बणियल आहे नजीबुल्ला पठाणो। उन जा ॾिसंदो त पहिरियों 20 साल पहिरियों जेको हुयो उन जो छा असरु हुयो, छा माण्हू हुयो। हिन वक़्तु उहो अरबपती थी वियो आहे त इहो हिन जी इंक्वायरी कजे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पाण मुरादो नोटिस वठे एलन बिल्डर माफ़िया जे ख़िलाफ़ु। ऐं जेकॾहिं असां किथे ॻाल्हि कंदासीं, अॻ में हिन केस बि केतिरा ई हिकिड़े हीरोननि जे थ्रू कराया आहिनि, उहे मूं वटि मौजूदु आहिनि। ऐं हींअर बि जेको आहे मां माप रखाई आहे सर्वे सुप्रीटेंड ऐं मुख़्तियारकार ऐं SDM जे थ्रू। हाणे 24 तारीख़ ते हिन महीने जी 24 तारीख़ ते माप रखियलु आहे। ऐं उन में बि मूंखे ख़तरो आहे। केतिरा दफ़ा माप जो प्रोग्राम थियो आहे पर हे जेको उहो उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां ऑफिसरनि खे ऐं उनखे बरपिया ॾेई बंदि कराए छॾींदो आहे। ऐं मां आलिया अख़्तियारनि खे अपील कंदुसि त हिन बिल्डर माफ़िया ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। ऐं जेको असांजो नुक़सानु